नाज़रीन बुलेटिन में अवां खे एक अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त भारतीय फ़ौज पारां लाइन ऑफ कंट्रोल जी भनकड़नि जो सिलसिलो जारी आहे। LOC वटि भारतीय फ़ौज जी फायरिंग में पाक फ़ौज जो हवालदार शहीद थी वियो आहे। ISPR मूजिबि हाजीपीर सेक्टर वटि भारतीय फ़ौज जी फायरिंग में हवालदार नासिर हुसैन शहीद थी वियो। नारवाल वासे शहीद नासिर हुसैन 16 सालनि खां पाक फ़ौज में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो। हवालदार जी शहादत ते पाक फ़ौज पारां भारतीय फायरिंग जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो आहे। पाक फ़ौज पारां भारतीय फ़ौज जी चौकियुनि खे निशानो बणायो वियो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त भारतीय फ़ौज पारां लाइन ऑफ कंट्रोल जी भनकड़नि जो सिलसिलो जारी आहे। LOC वटि भारतीय फ़ौज जी फायरिंग में पाक फ़ौज जो हवालदार शहीद थी वियो आहे। ISPR मूजिबि हाजीपीर सेक्टर वटि भारतीय फ़ौज जी फायरिंग में हवालदार नासिर हुसैन शहीद थी वियो। नारवाल वासे शहीद नासिर हुसैन 16 सालनि खां पाक फ़ौज में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो। हवालदार जी शहादत ते पाक फ़ौज पारां भारतीय फायरिंग जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो आहे। पाक फ़ौज पारां भारतीय फ़ौज जी चौकियुनि खे निशानो बणायो वियो।